अगोणे सदर आसिफ ज़रदारी ऐं शहीद बेनज़ीर भुट्टो जी धी बख्तावर भुट्टो ज़रदारी जी महमूद चौधरी सां मंगनी थी वई। बिलावल हाउस कराची में थियल तकरीब जूं तस्वीरूं साम्हूं अची वयूं। अगोणे सदर आसिफ ज़रदारी, फरियाल ताल्प, मलिक रियाज़, अनवर मजीद ऐं ॿियनि महिमाननि शिरकत कई। कोरोना सबबि बिलावल भुट्टो तकरीब में वर्चुअली शिरकत कई। बख्तावर भुट्टो ज़रदारी चयो आहे त हीअ ख़ुशियुनि जी शुरूआत आहे। कोरोना बाद भरपूर खुशियूं मल्हायूं वेंदियूं। पीडीएम वबाई सूरत हाल में जलसा करे अवाम जी ज़िंदगियुनि खे ख़तरे में विझी रही आहे। जलसनि सां हुकूमत ते को बि फ़र्क़ु न पवंदो। वज़ीर आज़म इमरान खान हुकूमती ऐं पार्टी तर्जुमाननि जे इजलास में ॻाल्हाईंदे चयो आहे त लंडन मां हिकु मफ़रूर जलसनि खे वीडियो लिंक ते ख़िताब करे रहियो आहे। जलसा अपोज़िशन पंहिंजी करप्शन बचाइण लाइ करे रही आहे। इजलास में शरीक कुझु नुमाइंदनि पारां वज़ीर आज़म खे अपोज़िशन ख़िलाफ़ सख़्त क़दम खणण जी तजवीज़ बि ॾिनी। पीपल्स पार्टी पारां बिलावल भुट्टो ज़रदारी जी कोरोना में मुब्तला थियण बाद आसफा भुट्टो ज़रदारी खे सियासी मैदान में लहण जो फ़ैसिलो। आसफा भुट्टो ज़रदारी मुल्तान में रिथियल 30 नवंबर वारे पीडीएम जे जलसे खे ख़िताब कंदी। नून लीग जी नाइब सदर मरियम नवाज़ अॻे 30 नवंबर वारे जलसे में शरीक थियण जो ऐलान करे चुकी आहे। वफ़ाक़ी हुकूमत पाकिस्तान स्टील मिल्स जे 4500 मुलाज़िमनि खे नौकरियुनि मां नेकाली ॾेई छॾी। जबरी तौर फारिग थियल स्टील मिल्स मुलाज़िमनि में अक्सरियत ऑफिसर्स जे शामिल। पाकिस्तान स्टील मिल्स पारां जारी कयल बयान में चयो वियो आहे त बरतरफ़ मुलाज़िमनि खे टपाल ज़रिए लेटर मोकिलिया विया। सूबाई वज़ीर सईद गनी स्टील मिल्स मुलाज़िमनि जी बरतरफ़िन जी मज़म्मत कंदे चयो आहे त नाअहल हुकूमत माण्हुनि खे रोज़गार ॾियण बदिरां बेरोज़गार करे रही आहे। बेगम शमीम अख्तर जे मड़ खे जनाज़े नमाज़ बाद लंडन जे हेथरो एयरपोर्ट पहुचाए वियो। अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ वालदा जे मड़ खे कुल्हो ॾेई लाहौर लाइ रवानो कयो। शहबाज शरीफ़ ऐं हमज़ा शहबाज मरूमा जे आख़िरी रस्म में शिरकत लाइ परोल ते आज़ाद थियण बाद जाती उमरा पहुची विया। नून लीग तर्जुमान मरियम औरंगज़ेब चयो आहे त बेगम शमीम अख्तर जी जनाज़े नमाज़ सुभाणे अदा करे तदफ़ीन कई वेंदी। टीजो 29 नवंबर ते थींदो। सिंध जे बेटुनि ते सिंध हुकूमत सुठी सियासत कई आहे। बेटुनि ते तरक़ियाती कमनि जो फ़ाइदो सिंध खे ई थींदो। वफ़ाक़ी वज़ीर असद उमर घोटकी पहुचण बाद चयो आहे त चोरी कंदड़नि खे इमरान खान न छॾींदो। जल्द घोटकी में नादरा सेंटर क़ाइमु करण सां गॾु ॿिया तरक़ियाती मनसूबा शुरू कया वेंदा। वफ़ाक़ी वज़ीर असद उमर जी ओबावड़ो पहुची नाराज़ एमपी शहरियार शहर सां मुलाक़ात कई। सिंध में अपोज़िशन लीडर फिरदौस शमीम नक़वी बि साणस गॾु आहे।